अज सिंध के क़ौमी ॾियारे सकाफ़ती ॾियारे के हवाले से प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम का सिंधी अदबी संगत पारा प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम पारा मुख्तलिफ़ सियासी समाजी अगवानन साण गड ज़बरदस्त सकाफ़ती रैली कढी वही है, जैमें असी सिंधु जा वारस आयूँ के हवाले से बैनर खड़ी शहर जो गश्त करे शहीद बिलू पंवर चौक का थींदी रैली दरगाह शाह करीम ते पहुती है। इतने रैली में शरीक मुख्तलिफ़ सियासी समाजी अगवान मौजूद हैं, उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे क़ौमी सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां। असां जेको 6 केनाल जेके सिंधु दरिया में ठहनि पिया इन जी पुर मज़ामत कयूं था ऐं गवर्नमेंट खां इहा अपील कयूं था त इहे जेके केनाल आहिनि इन खे रद्द कयो, न त हीअ असांजे जियापे जो जंग आहे। इहा जियापी जंग आहे, हिन में असांजा जेके 4 डिस्ट्रिक्ट जेके आहिनि उहे मुसलसल तबाह थी वेंदा हलिया, ठट्टो बद्दीन सिजावल टंडो मोहम्मद खान। अगरि इहे 6 केनाल ठहिया त मतिलबु इहे असांजा जेके 4 डिस्ट्रिक्ट आहिनि इहे सम्झ असां रेगिस्तानी जो माहौल में हलिया वेंदासीं। त इहो असां आवाम खे बि अपील कयूं था त हिन जे करे आवाज़ु उथियारीनि ऐं KTN न्यूज़ सां गॾु भरपूर आवाज़ उथियारीनि। TN खे जस ॾियूं था जंहिं हिन मौजूदा वक़्त में जिते पंजाब जे तरफ़ां सिंधुअ जे मथां केनाल कढिया पिया वञनि 6 ऐं उन मौक़े ते उन्हनि जेको आहे सो असां सिंधुअ जा वारिस आहियूं जे सिरे हेठि जेको ऐलान कयो आहे असां हिन जी मुकमल हिमायत कयूं था ऐं KTN खे जस ॾियूं था ऐं असां चऊं था त सिंधुअ ते सिंध खां ॿाहिरि को बि डैम या केनाल क़बूल न आहे। कावज सथ जा शुक्रगुज़ार आहियूं त हिन ॾियारे मौक़े ते उन्हनि जेको आहे जेके असांजो जेको आहे सिंधु दरिया ते जेको दाड़ो लॻो आहे उन लाइ बि आवाज़ु बुलंद कयो आहे। हिन ॾियारे मौक़े ते असीं उन जा शुक्रगुज़ार आहियूं। सिंध सां जेकी कौल कयासीं पंहिंजा कौल पारींदासीं। क़ौम जा दुश्मन पेट वॾा हे कंदा मिसकी इन्हनि सां फॾा मास विया खाई बाक़ी हॾा झांगी झोरे कया जॾा उहे आथर उहे गॾा लाइक़िन जा लाहींदासीं। सिंध सां जेकी कौल कयासीं पंहिंजा कौल पारींदासीं। क़ौम जा आहियूं सचा बचा ॾहे सरती लाहियूं ॾचा हाणे सभई छॾे वेछा सिंधी पंहिंजी सिंध बचा। राजा रिंद चए हाणे हरदम दसे दुश्मन मारींदासीं। ॾाढ ॾुखनि जा ॾूंगर हाणे इनशा अल्लाह ॾारींदासीं। असां सिंधी जा वारस आहियूं, असां सिंध ते ज़ुल्म करणु कोन चाहींदासीं ऐं न असां ज़ुल्म सहंदासीं ऐं न ज़ुल्म करणु ॾींदासीं। मर वैसूं सिंध न ॾेसूं। इहो डैम असां ठाहिण ई न ॾींदासीं ऐं न ई ठहंदो। पंहिंजो काइनात में कंहिं धरती खे माउ कोन सॼो आहे सवाइ सिंध खां। अॼु हुनखे 6 कैलान जेका कढी उनजो क़त्लेआम जेको करनि पिया ऐं इहो बंदि कयो वञे। असां अॼु ख़ुशी जो ॾियारे सां गॾु ॾुख जो इज़हार कयूं था त पंहिंजे इन ऐलान खे वापसि वठो, जेकॾहिं न त असां रत जे आख़िरी फुड़े ताईं हिन जे लाइ विढ़ंदासीं। असां सिंधु जा वारिस आहियूं, सिंध में असांजो सिंध में आहे सा असांजो जीअं सिंध। उस्मान पंवर KTN न्यूज़ बुलड़ी शाह करीम।